क्लास टीचर क्लास में ना है पर वो बार पढ़ गया माशाल्लाह माशाल्लाह मकसद है बार मेहनत करे पिया सुठो बाबा सुठो ॾाढो बाबा आऊं अव्हां खां सवाल करियां त जवाब ॾींदा पुटु शाबाश शाबाश पुटु तूं थी ॿुधाए त सोमनाथ जो मंदरु कीअं भॻो हो साईं आऊं सोमनाथ जो मंदरु साईं पुराने मस्जिद जो मूंखे का ख़बर कोन्हे अलाए कीअं भॻो हिन लाइ हिन भॻो न मूंखे ख़बर कोन्हे वे चंटा जिगर पुट तू थी उतो पिछाड़ो तू मूंखे ॿुधाए त सोमनाथ जो मंदरु कीअं भॻो साईं कला आए को इन भॻो तू मुझे पूरा ना बा मु कोन भॻो साईं मूंखे ख़बर कोन्हे वे ये बुधागा ये पढ़िया है अरे छा पढ़ायो आहे उस्ताद आवाज हां छा पढ़ायो है ते तेली में तो भेड़ो बुरंदो है के बार के खबर कोने माने ना आवाज खबर ही तो नहीं है ना तेली जो भेड़ो बुरो द्वारा छा कंदो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम बाबा क्लास टीचर कहां है जी जी बाबा ये छा बारन के पढ़ायो तो हां हां जी अरे बाबा आप जो सवाल करिया त सोमनाथ जो मंदिर के भगो एकड़ो बार जो चवे त साईं मुखे खबर कोने ॿियो पियो चवे त कल स्कूल ही कोन आयो छा तव्हां ॿार खे पढ़ायो छा पिया अरे साईं ॿार जी शरारती नुबागा के लगे भञी छॾियो त छॾियो न माना चइबो त तो उस्ताद खे बि इहा ख़बर न आहे त सोमनाथ जो मंदिर कीअं भॻो वाह सुठो 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 हेलो सर अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम तव्हां ही हेडमास्टर आहियो न स्कूल जी जी साईं अरे बाबा ही ॿारनि खे कहिड़ी तेली पिया ॾियो छो साईं छा थियो छा वरी छा थियो अरे बाबा मूंखे ॿार खां सवाल पियो करियां त सोमनाथ जो मंदरु कीअं भॻो हिकिड़ो पियो चवे त मूंखे ख़बर कोन्हे ॿियो ॿार पियो चवे त आउं कल्ह स्कूल ई कोन आयो हुउसि बाबा ॿारनि खे छॾ पर मुंहिंजे हिन मास्तर खे बि इहा ख़बर कोन्हे त सोमनाथ जो मंदरु कीअं भॻो साईं हे नंढड़ा ॿार वीचारा ऐं शरारती केॾी महिल चाक भञे छॾी केॾी महिल किताब फाड़े छॾी हाणे चिका भॼण जी शयूं त भॼी रही हाणे हीअं था करियूं जे न मास्तर जे पघार मां पाण कटे वठंदासीं छा अरे माना चइबो त हेड मास्तर खे बि ख़बर कोन्हे त सोमनाथ जो मंदरु कीअं भॻो वाह साईं वाह वाह साईं असीं त ॿई वेठा हुआसीं ऑफिस में असांखां अॻु में त तूं आहे साईं पोइ तव्हां खणी ॿुधायो त इहो कीअं थोरो अरे बाबा मूंखे न इहा ख़बर हुजे हा त सोमनाथ जो मंदरु कीअं भॻो आहे अरे पोइ हाणे पोइ पुछां no.